NA 204 ते GDA जे उम्मीदवार मौसम अली खान अब्बासी ऐं PS3 जे उम्मीदवार एडवोकेट ख़ालिद अहमद शेख जंजा सोबोदेरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में तूफ़ानी दौरा विख विख ते शानदार इस्तक़बाल ऐं अवाम पारां भरपूर आजियां कई वई। उन मौक़े ते ॻोठ ख़ाकी जे समाजी अॻवान आरिफ अली ख़ाकी ऐं उन जी टीम इल्मुद्दीन ख़ाकी, मोहम्मद अली ख़ाकी जन पंहिंजे महबूब अॻवान GDA पारां नामज़द कयल क़ौमी सीट NA 204 ते मौसम अली खान अब्बासी ऐं PS3 पारां नामज़द कयल उम्मीदवार एडवोकेट ख़ालिद अहमद शेख के ॻोठ ख़ाकी पहुचण ते गुलनि जी वर्खा सां भरपूर इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते शानदार जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में महिमान ख़ास एडवोकेट इश्तियाक अली सोलंकी ऐं हैदर अली सोलंकी पिणु शिरकत कई। आयल अॻवाननि NA 204 जे उम्मीदवार मौसम अली खान अब्बासी ऐं एडवोकेट ख़ालिद अहमद शेख पारां जलसे खे मुख़्तसिर ख़िताब कंदे ॻोठाणनि खे चयो त 8 फ़रवरी ते तव्हां ऐं गैरतमंद अवाम असां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह फ़तेह असांजी थींदी। अवाम खे मुख़ालिफ़ धुर मां जान छॾाइण जो ही सुनहरी मौक़ो मिलियो आहे। इन करे वोट GDA खे ॾेई उम्मीदवारनि खे कामयाब करायो। असां अवाम जी अॻे बि ख़िदमत कई आहे ऐं अॻिते बि ख़िदमत कंदासीं। हुननि चयो त असांजे घरनि जा दर अवाम लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।